हाँ मोलाए तो रखो पढ़ दो दिया पूरा 6 लाख रुपया अल्लाह रे माना त पोपट खान और सतरंगी फकीर जी समूरी मेरी टूटी सपा चट वन तक में एडी वडी ओधर जी के में उम्मीद भी कोने अबो न्याणी जी शादी ने तादी थी बियो साईं सतरंगी ओ साईं सतरंगी ओ अचोड़े विभागा तू आहे त गागन पर खुदा करे छला गुलाब साण न हुजे बाकी इनके एड़ी तो टोपी पाराया जो वली राजन के हवाला दींदो हलियो आ गागन हलियो आ अॼु ख़बर पवंदी अरे पर थी गागो अॼु इहो जाहो मुंहिंजे पर थी मूंखां उस्ताद छॾे न कावड़ उहे बि हराम आ हली सम्झायूं था साईं सतरंगी पाणे पैसा ॾींदो अरे समझाइण सां पैसा ॾिया त कॾो क मिलंदा 12 महीना जुतियूं कोन कसायूं आहे पर थी मूंखां पर थी अरे ओ बापड़ अॼु बरकन चवां था कलमो बर अॼु मुंहिंजो हिकु आहे त ढोर ते न पर तुंहिंजी मुंडीअ ते वांदो मुंडीअ ते अॼु मूंखां कोन बची सघंदे गभा करे जे कीमूं न कयो मां न त मुंहिंजो नालो बि गुलाबू के कुत्ते ते रखजांइ अरे बीरो ते चवां न हथ के रोक थक रामानी तक छेतानी मता हणी से अरे गागू चवां थो छॾ मूंखे मां हिनखे ॿुधायां छॾ मूंखे हिन घणनि चोतरूं खाधियूं आहिनि अॼु न ॿुधो ई न ई के उस्ताद तकड़ न कर होश मां कमठ जे साईं सतरंगी अॼु तुंहिंजे ता ज़िबा थियो न वॾे डचे में अचे नंढड़ा बचड़ा अथई पाण त न त बचड़नि ते रहम कर न अरे गागू चवां थो न रोक मूंखे न रोक मूंखे त मां हिनखे ॿुधायां त मूंखे रुॻो जानवरनि जो कीमो करणु कोन ईंदो आहे माण्हुनि जो कीमो बि ठाहींदो आहियां गुलाबो मूंखे न मार अरे मां तुंहिंजे पीउ जेॾो आहियां अलाह इन वक़्तु ॾाढो मजबूर आहियां न्याणी जी शादी गुज़रे त महीने खन खां पोइ पाई करे ॾेई ॾींदोसां पैसो बि मेरो कयां न पोइ भली मूंखे पई वञाए उफ बि न कंदुसि अलाह ओ सतरंगी ओ सांडरे मुथिया सतरंगी अॼु मूंखे डोकड़ न पर तुंहिंजो सिर वठणो आहे सिर अरे छॾ मूंखे एतबार कर मां कूड़ नथो ॻाल्हायां एॾो गुस्सो छो थो करी हा तूं थधो त थी न काट सां न गुरबत जी ॿोली में ॻाल्हाए गुरबत जी ॿोली ये तोसां हां तुंहिंजे सांडरे सां कुर्बत जी ॿोली असुली न उस्ताद थधो थी कावड़ कुए बि हराम आ साईं सतरंगी के मां सम्झायां थो पाण ई पैसा अची ॾींदो अरे एॾो सुरीलो हुजे हा न 12 महीना जी जुतियूं कोन कसायूं आहे कोन ॾींदो हे पैसा पर थी मूंखे मूंखे उस्ताद मुंहिंजी ॾाढ़ी हे पाऊ तो ॿुधाए पहिरें तो को आहे साईं सतरंगी पाणे अरे मूंखे ख़बर आहे कोन ॾींदो गागू छॾे त मारे कोशिश करे ॾिस मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे पैसा ॾींदो पी मां तुंहिंजे फ़ाइदे में आहियां साईं सतरंगी उस्ताद जी सॼी जो सॼी ओधर हिन महिल घोटाए ॾी न शाम तारे ॿुधाए ॾींदो अलाह मुंहिंजो पीउ बि ॾींदो पर थोरी मोहलत वठी मोहलत जे विच में मां न ईंदो साईं बाक़ी उस्ताद जा सॼा जो सॼा पैसा ॾी न उस्ताद जे कावड़ जी कुर्ब जी बाटली आया ढगन मुंहिंजी अछनि वारनि ॾे ॾिस त जल्दी न बुलाए के जल्दी पोइण वारो किन न करे न बा तू पंहिंजी होरत नहीं कोन तो बाक़ी मुझे ॻाल्हाइण जो कहिड़ो फ़ाइदो ओ गागू तूं विच में न अची विच में ही कुत्ते जो पुछा कुत्ते जो 12 महीना नल में विझीसि न पोइ बि टेड़े जो टेड़ो हूंदो सिधो कोन थींदो
जॾहिं रीत पंहिंजे रत में पाण थोपड़ा हणी पुटी मरे चङो भला सॾ में सॾ ॼाए थो तूं वेह माइक खणो पहिरियां इहो ॿुधाए त सॾ में सॾ कीअं थो रही तूं वेह त न सोफ़े ते अरे छॾ हथ कढ माइक खणो पेर भॼी न पवे वेहा थो अरे अलाए छा किरायो थी छोरा गगन तूं बि वेह तूं बि वेह इन काचा खे थोरो पर चङो ॿुधाए जल्दी ॿुधाए त कीअं थो सॾ में सॾ ॾी तकड़ में इहो ॿुधाए चांहि पीअंदे या थधो इहे ॿई मूं मिसकिन ॾे पोपट जे ग़रीब खाने ते मौजूदु आहिनि अला कोई ख़ुशामंदरी छॾी आहे ख़ुशामंदरी कुझु बि न पीअंदुसि तो वारी चांहि पीअण को त ज़हर पी मरां उहो भलो मूंखे पंहिंजा पैसा खपनि पूरा 11,000 अॼु जो अॼु छो न जहिड़ा भाऊ छो न जहिड़ा पर मुंहिंजी थोरी मजबूरीअ खे सम्झो ओ यार गठल कैसेट मूंखे न ॿुधाए मूंखे इहा पुराणी गठल कैसेट वरी अची न वञाए साॻी हुन आख़िरी कोहण वारे ॾाके ते कोहण जूं ॻाल्हियूं छो थो करे कोहण जूं ॻाल्हियूं गुलाबू मां अमुन जो गिरे जेतिरी दिलि रखंदड़ पखी पखी न तूं संसिदो जाओ जेको खल कन खां ओधरू वठी मुंहुं खल में लिका घुमंदो हुई पर कन खोले ॿुध मुंहिंजा हथ बि तुंहिंजी मुंडीअ में मज़बूत अथई बची कोन सघंदी मूंखां तूं वेह त न उते जो तो असली न हिते ढोकड़ कढ मूं वटि छड़ा 20 रुपया माना त तूं इज़त सां पैसा कोन ॾींदे हा तोसां उहा ई कात वारी ॿोली ॻाल्हाए अरे हथ मथे कर पुठी रोटी बि पुठे जा दो अरे पुठी रोटी बि करी छा थो करे त बेवाजिबी दो तो वाजिबी कई आहे असां बेवाजिबी था अया इहो छा थो करे किराए का कंदा वारो कितकारी जो तो कढे बस रे अरे कागो हे घर त घणा आहिनि 20 रुपया 1 2 3 4 5 ओस्ताद पूरा 5000 रखो ये खीसे में रखो सलवार में जिप अथई न रखो ॿुधाइणे में थो विझां कन खोले ॿुध बकाया 6000 रुपया सुबुह के सिज में वठंदोसीं ये ॿी सूरत में ही कात ॾिसे थो घटि कोन थी अथई अरे अच कागो वञणे भागा तूं छा चई बोले घोड़ा रे फुरत थी वई रे धाड़ो लगी वियो रे धाड़ो लगी वियो छा थियो गुलाबू का सही कात जे ज़ोर ते पेट जे पोएं खीसे मां पूरा 5000 रुपया फुर करे वियो गुलाबू का साईं फुर करे वियो केर गुलाबू का साईं केर गुलाबू का सही अरे उहो जंहिंजे छेले सॼियूं रानूं सॼियूं करे खाईंदी हाणे पुछे थी केर गुलाबू का साईं मुआ मूंखां वधीक त तूं रड़कींदो हुए अच्छा इन जो नालो गुलाबू का साईं आहे खुदा जी का मार पवंदई इन खां ॿियो तुर खणंदो हुए न बाक़ी रोकड़ा ॾईंदो है न अल्लाह बचायो आहे हुनजे कात खां कि थोड़ी भी मुज़ाहमत कयां त मूंखे ढोल वांगुरु कुयूं हलियो वञे अल्लाह वॼण जो थोरो बि धंगो मिले न त हीअ वारदात थिए ई न मां त हैरान आहियां त तुंहिंजी ओधर जी मां हिन कासाई खां घणा पैसा अथसि 5000 फुर करे बाक़ी 6000 जेको कात खणी 5000 वठी वियो थी न उहो साॻे तरीक़े सां इहे 5000 6000 बि वठी वेंदुई वठी वेंदुई न चओ फुरे वेंदुई पर ॿुध तोखे का फिकस हुजे बाक़ी मुंहुं वारे अकुल वारे पखीअ जा त पर सफ़ा कटिजी विया थी हिकु मुंहुं कासाई ॿियो वरी कात जेकॾहिं कासाई न हुजे हा का न का सोणी सलाह ज़रूरु ॾियां
मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। अरे न्याणी जी शादी आहे, पैसो कीअं बि करे बचाइणो आहे।